अस्सलामु अलैकुम। छावा खे ख़बर आहे त जॾहिं अरबनि सिंध ते हमिलो कयो त उन वक़्तु सिंध मां केतिरो सोन ऐं केतिरो चांदी खणी विया हुआ ऐं केतिरा ग़ुलाम ऐं बानियूं पाण साण करे खणी विया हुआ। त शायदि इहा तारीख़ अवां पहिरियों किथे पढ़ी या ॿुधी न हुजे, पर इंशाअल्लाह हिन वीडियो में अव्हांखे इहा मुकमल तारीख़ ॿुधाईंदुसि। ऐं इहा तारीख़ अव्हांखे किथे मिलंदी, कहिड़ियुनि किताबनि में मिलंदी? त हिकिड़ो किताबु आहे फ़तू अल बलदान ऐं ॿियो आहे रिजाल सिंध वल हिंद। त इंशाअल्लाह इन्हनि किताबनि में अव्हांखे हीअ तारीख़ मिली वेंदी। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़त दौरान 38 हिजरीअ जी आख़िरी या 39 हिजरीअ जी शुरूआति में हिंद जी सरहद मथां हमले जे नतीजे में बानियूं ऐं ग़ुलाम एतिरा घणा हासिलु थिया जो हिकु ॾींहं में 1000 विरहाया विया। ॾींहंनि जो तइदादु ॿुधायल न आहे। हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़त में अब्दुल्ला बिन सवार अल अब्दीअ खे केकान मथां हमले जे नतीजे में गनीमत तौरु केकान ई घोड़ा मिलिया, जेके हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीए तौरु पेश कया विया। अबू अल अशअत अल मंज़र बिन जारूद अल अब्दी हिंद जी सरहद जो वाली बणियो। सेस्तान जे पसगिरदाई में बोकान ऐं केकान मथां हमला कया, क़ैदी ऐं गनीमतूं हासिलु कयूं। अबू अल अशत कसदार वारनि जी बग़ावत ते उन्हनि मथां लश्कर मोकिलियो, फ़तह कई ऐं उन्हनि खे ग़ुलाम ऐं बानियूं बणाए वियो। इब्न हरी अल बाहिली वाली बणियो, सख़्तु जंगियूं कयूं, हर जंग में फ़ातह ऐं गनीमतूं हासिलु कंदड़ रहियो। हजाज मकरान तरफ़ मजा बिन सर तमीमीअ खे मोकिलियो, जेको हिते आयो, हमला कया ऐं गनीमतूं हासिलु कयूं। चचनामे मूजिबि मोहम्मद बिन कासिम देबल जे किले में हथियार बंदनि जो 3 ॾींहं कोर्स करायो। 700 सोणियूं बानियूं जेके बुत जी ख़िदमत लाइ हुयूं, जड़ादार ज़ेवरनि ऐं सोणे लिबास समेत गिरफ़्तार कयऊं। अहिड़ीअ तरह गनीमत मां 5 हिसो हजाज जे ख़ज़ाने में जमा कराए। अरमा इल जे फ़तेह जो गनीमतूं सवार खे 2 हिसा ऐं प्याद खे 1 हिसो ॾिनऊं ऐं बाक़ी रहियल नुक़्ते गनीमतूं ऐं ग़ुलाम गॾु करे रखियाऊं ऐं देबल जे राजा जूं 2 धीअरूं बि हजाज जी ख़िदमत में मोकिलियाऊं। सेविस्तान किले जी फ़तेह करण खां पोइ जिते बि सोन चांदी ऐं रोक रक़म ॾिठाई कब्ज़े में कयाईं, 5 हिसो गनीमत जो माल ऐं ग़ुलाम पिणु हजाज ॾांहुं ॾियारे मोकिलियईं। ख़लीफ़े वटि राजा ॾाहिर जो सिरो हाज़िर करे राजाउनि जी धीअनि ऐं राणियुनि जहिड़नि ग़ुलामनि खे जुतियुनि जी क़तार वटि आणे बीहारियऊं ऐं ख़लीफ़े जे हुकुम मूजिबि ॾाहिर जे भाणी जी कैब नाले हिकु शख़्स खे ज़ाल बणाइण लाइ ॾिनी वई। रावण जी फ़तेह वक़्तु ॾाहिर जे हथरादू बणायल ज़ाल राणी मायन बाई या माहीन बाई शिकस्त जा आसार ॾिसी चयो त हिननि ॻोहनि खाऊ चंडालनि खां छोटकार हासिलु न थींदो ऐं असांजी इज़त बर्बादु थींदी। ॿी उमेद न ॾिसी कप ऐं तेल गॾु करे ॿियनि औरतुनि सां गॾु पाण साड़े छॾियईं। रावण किले अंदरि 15,000 जंगी जवान लड़ण लाइ तयारु थी बीठा हुआ। उन्हनि मां मोहम्मद बिन कासिम 6,000 जंगी मर्दनि खे माराए ऐं किन खे तीरनि जो निशानो कयईं, बाक़ी बचियल खे क़ैद कयईं। रावण किले मां जेसिना जेको ख़ज़ानो खणी सघियो, बाक़ी ॿिया ख़ज़ाना माल ऐं हथियार हथु आया। तॾहिं सभु मोहम्मद बिन कासिम जे अॻियां हाज़िर कयईं। जॾहिं बाननि जो शुमार कयाऊं त 30,000 बाना हथु आया, जिन मां 30 राजाउनि जूं धीअरूं हुयूं। दहलीला ऐं बहरूर किलनि अंदरि 16,000 जंगी मर्द मौजूदु हुआ। मुक़ाबले जे वक़्तु सभु लड़ाई कंदड़ मर्द कुसिजी विया। पोइ बाना ऐं ग़ुलाम गिरफ़्तार कयऊं ऐं घणो माल हथु करे 5 हिसो दारुल ख़िलाफ़त जे ख़ज़ाने तरफ़ मोकिलियो वियो। ब्राह्मण आबाद में लड़ाई कंदड़ जंगी जवान 40,000 हुआ। पके अंजाम ॾियण वारनि खे अमान ॾिनी वई, बाक़ी ॿियनि सभिनी हथियार खणंदड़नि खे क़त्लु करे छॾियऊं ऐं सभिनी लाॻापेदारनि ऐं वास्तेदारनि खे क़ैद करायऊं। अटिकल 30,000 ग़ुलाम क़ैद ऐं कब्ज़े में आया। ब्राह्मण आबाद में ॾाहिर जी ज़ाल लाॾी ऐं 2 कुंवारनि धीअरुनि समेत अटिकल 20,000 बाना चूंडिया विया। 5 हिसो ॿाहिरि कढी बाक़ी लश्कर खे ॾिनई। पाण अदालत में वेही मोहम्मद बिन कासिम लड़ाई कंदड़ जमात खे तराड़ सां क़त्लु कराया। किन जी चवाणी अटिकल 6,000 जंगी जोधा क़त्लु कया विया। के चवनि था त 16,000 मर्द कुठा विया ऐं ॿियनि खे माफ़ी ॾिनाई। अरवड़ जे फ़तेह वक़्तु मोहम्मद बिन कासिम हुकुम कयो त लड़ाई कंदड़ माण्हुनि जेतोणीकि फरमान बरदारी लाइ कंधु झुकायो, तॾहिं बि खेनि न छॾियो वञे। पर राणी लाॾीअ जी अर्ज़ ते कुझु रिआयत मिली। पोइ बि जेके माण्हू जलादनि जे हवाले कया विया, उन्हनि मां हिकु माण्हू अजब जहिड़ो करतब ॾेखारे पाण ई पंहिंजे वास्ते वारनि लाइ अमान घुरे। सिक्का ऐं अस्कलंदा किले में मोहम्मद बिन कासिम 4,000 हथियार बंदनि मर्दनि खे खूनख्वार तराड़ जो खाॼ बणाए, संदनि पोइ लॻनि खे ग़ुलाम बणाए ऐं सिक्का किले खे ड्राहे ऐं शहर वीरान करे छॾियईं। मुल्तान जे किले फ़तेह करण खां पोइ 6,000 जंगी सिपाहियुनि खे क़त्लु कयऊं। संदसि वास्तेदारनि खे बाना बणायऊं। वधीक 13,200 मण तौर सोन दफ़न थियल निकितो। इहो सोन ऐं बुत ख़ज़ाने में आंदाऊं। तंहिं खां सवाइ जवाहर ऐं मोती जेके मुल्तान जे शहर जे फुर लुट मां हथु आया, उहे ऐं ॿिया ख़ज़ाना ऐं दफ़ीना बि हथु कयऊं।
अहिड़ी तरह केर जे मथां हमले वक़्तु जंग जे लाइक़ु मर्दनि खे क़तलु कयो वियो, औरतनि ॿारनि ऐं ॿुढनि खे ग़ुलाम ऐं बानियूं बणायो वियो। मोहम्मद बिन कासिम लश्कर समेत कश्मीर जे उन सरहद ते पहुतो जिते चच पुट सेला जो निशान कयो हो ऐं उहा हद नई सिर मुक़ररु कयईं। जुनैद बिन अब्दुल रहमान कीर जे मथां ॿीहर हमिलो कयो, जंग जे लाइक़ु मर्दनि खे क़तलु कयऊं, औरतनि ॿारनि ऐं कुराड़नि खे बानियूं ऐं ग़ुलाम बणायो ऐं गनीमत जो माल हासिलु कयो। तमीम खां पोइ हुकम बिन अवाना कल्बी सिंध जो वाली बणियो। उन वक़्तु कसा या कसा मां मवाद मौजूदु कसा कसे या कच्छे आहे। वारनि खां सवाइ बाक़ी सभिनी शहर वारा बाग़ी बणिजी चुका हुआ ऐं उन महफ़ूज़ा नाले शहर आबाद करायो। अमीरुल मोमिनीन अल मंसूरा 172 हिजरी में हशाम बिन अमरू तग़लिबीअ खे सिंध जो वाली बणायो, जंहिं हिकु ॿेड़ो अमरू बिन जबल जे अॻुवाणी में गुजरात जे ओलहि किनारे तरफ़ मोकिलियो ऐं पाण हशाम बिन अमरू तग़लिबी उत्तर ओभर जी कुंड तरफ़ वियो, कोस्तान काबुल ऐं कश्मीर ताईं जो इलाइक़ो फ़तेह कयो ऐं घणाई ग़ुलाम ऐं बानियूं बणायईं। गसान मूसा बिन यहया बिन ख़ालिद बिन बरमक खे उन सरहद मथां पंहिंजो क़ाइमु मक़ाम बणायो, जंहिं ओभर इलाइक़े जे राजा बाला खे क़तलु करे छॾियो। मूसा खां पोइ उनजो पुटु उमरान हाकुम बणियो, के कान जे इलाइक़े मथां हमिलो कयो। इहो जतन जो शहर हो ऐं अल बेदा नाले शहर आबाद कयो। उन बाद कंदा बील या गंदावा मां ताक़तवर माण्हुनि खे गिरफ़्तार करे गसदार मोकिलियो। पोइ सिंध जे बहरी क़ौम मेदन मथां लश्कर मोकिले उन्हनि मंझां 3000 खे क़तलु करे छॾियो। महानी सल्तनत जे हुकुमरान मां फज़ल खां पोइ हुनजो पुटु मोहम्मद हुकुमरान थियो। उन 70 ॿेड़ियुनि जो जुथो साण करे मेदन मथां हमिलो कयो, लाशनि जा ढेर लॻाया विया, उन्हनि जो शहर माली फ़तेह कयो वियो। त अरबनि सिंध मथां हमलनि दौरान वॾे अंग वारा ॻणप कयल 90,700 माण्हू क़ैद ऐं ग़ुलाम ऐं बानियूं बणाए सिंध मां वठी विया ऐं ॻणप खां सवाइ ॿिया अलॻि आहिनि, जॾहिं त सिर्फ़ु मुल्तान शहर मां 13,200 मण सोन जवाहर ऐं मोती खयऊं। बाक़ी ॿियनि क़िलनि ऐं शहरनि मां गनीमत तौरु सोन चांदी ऐं रोक रक़म जुदा हासिलु कयऊं। हीअ तारीख़ जेका बि अवां ॿुधी, इहा सभु तारीख़ अरबी किताब ॿ, जेको हिकु फतुअल बुल्दान ऐं ॿियो रिजालुल सिंध वल हिंद, जेके शायदि ॿई सिंधीअ में आहिनि। मां त रिजालुल सिंध वल हिंद जेको सिंधीअ में आहे उन मां ई तारीख़ कढी आहे ऐं ॿियो कुझु फतुअल बुल्दान खां ट्रांसलेट करे गूगल जे तरीक़े सां मां कढी आहे। त तव्हां उन्हनि किताबनि खे ॾिसो त हीअ किताब अरबनि जा लिखियल आहिनि, उन्हनि में इहे सभु तारीख़ आहे। मां पंहिंजे हिसाब सां कुझु बि नथो चवां, शायदि कमेंट में कुझु घटि वधि ॻाल्हाईंदा, त उन्हनि सां इहा ई गुज़ारिश आहे त पहिरियों तव्हां तहक़ीक़ करियो, तारीख़ ॾिसो त आख़िर तारीख़ आहे कीअं। त बहरहाल वरी बि सभिनी जी महिरबानी जेके असांखे सपोर्ट कनि पिया, त अव्हां सभिनी जी वरी बि महिरबानी, त इनशाला वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।